जी अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक दफ़ो ॿीहर मॉर्निंग वॉक विथ अयाज़ लतीफ़ पलीजो साहब सां गॾु आहियूं। अॼु असांजो ही टियों प्रोग्राम आहे साईं, ऐं तव्हां सां गॾु घुमूं फिरूं था। माण्हू कमेंट्स में बि ॿुधाइनि था, फीडबैक बि ॾियनि था पंहिंजो। मूंखे बि घणनि चयो त घटि में घटि मुंहुं धोई त बीह अयाज़ लतीफ़ पलीजो सां गॾु बीठो आहे, फणी त ॾेई बीह सो इन करे तयारु थी बाक़ाइदे फणी वणी ॾेई करे माण्हुनि जी इन शयुनि से ॾिसी करे वठी करे ऐं पोइ शुरू कयूं था। अॼु वरी बाक़ाइदे टिप टॉप लॻा तयारु थी घुमंदा था वठूं। अॼु वरी मुख़्तलिफ़ इशूज़ ते ॻाल्हाइणो आहे। ठीक है। त उहो तव्हां ॿुधायो असांजे सिंधी माण्हुनि खे मुख़्तलिफ़ इशूज़ जे बारे में। हाँ ॾिसो, कल्ह खां जेका पाण माण्हुनि सां मिलिया आहियूं, जी जी, उन में हिकिड़ी ॻाल्हि तव्हां नोट कयो त इहे जेके बि सिंधी हिते अमेरिकन अची रहिया आहिनि जी या ॿियनि ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू, उन्हनि बेइंतहा महिनत कई आहे। हिदो अचो साईं, हे फार सेल आहे अलाए छा? हा, बंगलो? उन्हनि बेइंतहा महिनत कई आहे। ऐं महिनत कीअं कई अथनि त सम्झनि था त जिन वटि घर आहिनि वॾा, जिन वटि स्टोर्स आहिनि, बाबा आया बसि पैसा खणी आया, स्टोर वठी छॾियूं। उन्हनि पहिरीं मज़ूरी कई आहे, पेट्रोल पंपनि ते बीठा आहिनि, गैस स्टेशन ते बीठा आहिनि, स्ट्रगल वॾी कई अथऊं। ऐं पहिरीं उन्हनि खे वीज़ा कोन थिए मिलिया। केतिरा माण्हू मिलंदा उहे चवंदा असांखे पहिरियों दफ़ो वीज़ा रिजेक्ट थियो, ॿियों दफ़ो रिजेक्ट थियो, टियों दफ़ो रिजेक्ट थियो, पोइ लॻा आया। पहिरियों दफ़ो रिजेक्ट थियो, हा न, शराब जो लॻी वियो। हा लॻी वियो न। त हाणे रिजेक्ट थिया हिकिड़ो दफ़ो, पोइ पंहिंजो माण्हू थकिजी थो पए। हिकिड़ो दफ़ो रिजेक्ट थियो, अदा इहो कमु न थियो। बाबा हिकिड़ो दफ़ो CSS ॾिनई, न थियो, वरी ॿियों दफ़ो ॾिनई। ॿियो जेको CSS जी तयारी कई, उन तयारीअ दौरान जेका इंग्लिश सिखियईं, IR पॉलिटिकल साइंस, उहो भले खणी CSS फेल थी विया, ॿियो को इम्तिहान पास करे वेंदे। तंहिंजे करे अमेरिका जो वीज़ा अप्लाई कयो, कैनेडा जो न लॻो, दुबई लॻो, दुबई मां वरी मलेशिया वियो, मलेशिया वरी इंग्लैंड वियो। हिकिड़ी ॻाल्हि इहा हुई। हिननि माण्हुनि बार बार कोशिशि कई आहे। ॿियो हिननि में तव्हां ॾिसंदव त कामयाबु माण्हू जेके अमेरिका में सिंधी हुआ, से सभु उहे हुआ जेके नशे खां परे हुआ। इन्हनि मां तव्हां कंहिंखे सिगरेट, को आइस, को मंशियात, तव्हां ॾिसो त जिन जिन घरनि में पाण दावतुनि ते वियासीं ते उते जदीद तरीन शानदार विस्कियूं पई हुयूं। माना ब्लैक डॉग, ब्लैक लेबल, शिवाज रीगल, टकीलाऊं ठहियूं। पर तव्हां कंहिं बि माण्हूअ खे हुननि सलाह ई थिए अबा ही किचन में विस्की जूं बॉटल्स भरियूं पई वञनि, खयूं ई कोन थिए। चांहि खणंदुसि, स्नैक्स वठंदुसि, थोरो जूस पीअंदुसि। त जेका हब छा आहे सिंध में, विस्की किथां हथ अचे, पाओ मिले, फलाणो पिंट मिले, पाण खे मारे, ऊंधी करे रखंदा आहिनि बोतल, चवंदा आहिनि गोल्डन ड्रॉप्स। हा, गोल्डन ड्रॉप्स टेपा बि पीअंदा आहिनि। कमांद जे विच में वेंदा आहिनि, उते कमांद कटे, उते ठरे जी प्लास्टिक जी थैली घुराए, उनखे चक सां ईअं झीनी करे खणी लॻा पिया आहिनि। हाणे ही उहे माण्हू आहिनि जिन नशा छॾे ॾिना। माना तव्हां सां 5-7 ॾींहंनि खां तव्हां सां गॾु हूंदा ही माण्हू जेके 4-5 गाड़ियूं जे ॿाहिरि बीठा आहिनि, इहे बि ईअं हूंदा। माना हिते शराब या इहो को फंक्शन थिए तॾहिं वठंदा आहिनि। पर ईअं माना रोज़ राति जो 3 पैग खोले लॻो पियो आहे। फंक्शन या इवेंट में बि थोरो ईअं न त आख़िरी ड्रॉप्स बि कढणा आहिनि। ऐं ॿियो तव्हां हिते ॻाल्हि नोट कयो त हिते माण्हू घणो करे मानी खाई पोइ अंग्रेज़ गोरा ॿिया मानी खाई पोइ विस्की पीअनि था। हा, ही जेको आहे त विस्की पियो पाकिस्तान में, पोइ फेको कयो, पोइ कढ़ायूं खाओ, पोइ कोलेस्ट्रॉल, पोइ मोह पियायो, पोइ बाबा छा थियो जी ॿ टियों थोरी मूंखे मिलियो, राति ओचितो इतला आयो त हमरा हली चुरियो। हा, उहो इन करे जो खाई दॿे पंधु बंदि अच्छा। ॿियो जेका पाण सवेल ॻाल्हि पे कई त जेके हिते सिंधी हुआ न, पेट निकितल कोन हुआ, ठीकु आहे, फिट लॻा पिया। सबबु कहिड़ो, पाण हुते सॼो ॾींहुं घर वेठा आहियूं, हलूं फिरूं कोन था, सॼो ॾींहुं कमु था कनि। ॿियो तव्हां ॾिठो त तव्हांखे प्यार केॾो था कनि। तव्हांखे अॼु सुबुह जो न्यूयॉर्क मां फ़ोन हुआ, तव्हांखे मुख़्तलिफ़ रियासतुनि मां साजन साखीजा आहे, मूंखे मैसेज कई था अचो न्यूयॉर्क, अलीगोल जो फैन, सोराब जो फैन। तव्हांखे माण्हू चवनि पिया, को चवे थो टिकट वधायो, को चवनि था टिकट तव्हांजी ठाराए ॾियूं ऐं हेॾा हलिया अचो। टी ॻाल्हि इहा ॾिठो, उहा वरी थोरी मसइले वारी आहे त ही जेके बि अमेरिका में माण्हू रहनि था, उन्हनि जे ॿारनि जे विच में गैप आहे। हा, ॿार हुन जा ॿिए दुनिया में आहिनि ख़्यालनि जी, ऐं ही जेके वॾी जनरेशन जेका सिंध मां आई आहे, उन जा ख़्याल ॿिया आहिनि, हुननि जो ख़्यालु ॿियो आहे। हू जेके आहिनि से जेके ॻाल्हियूं कनि था, उन्हनि खां हुननि जो ॿारु एतिरो जुड़ियल न आहे। इहो इंडिया जे सिंधियुनि सां बि अथव। मूंखे उल्हासनगर जा, मुंबई जा, दिल्ली जा ऐं अहमदाबाद जा माण्हू ॿियनि मुल्कनि में मिलंदा आहिनि, पोइ उहे फर्स्ट क्लास सिंधी पिया ॻाल्हाईंदा आहिनि, जेके वॾी उमिरि जा आहिनि, जिन खे मोहन कल्पना ऐं गोबिंद माली ऐं कीरत ऐं एजे उत्तम ऐं सुंदरियूं ऐं पोपचूं पढ़ियल आहिनि, उहे ॿिए जहान में आहिनि। ऐं जेको उन्हनि जो ॿारु आहे उनखे सिंधी अचे कान थी, वधि में वधि गुरमुखी में लिखी, हिंदी में लिखी, सिंधी रोमन में लिखी पढ़नि था, उहे सिंध खां डिस्कनेक्ट आहिनि। तंहिंजे करे तव्हां ॿई कमु कहिड़ो सुठो पिया कयो, ऐं ॿिया तव्हांजा कॉमेडियन साथी, त तव्हीं सिंध जी यंग जनरेशन खे बि पंहिंजी ॿोलीअ सां जोड़ियो पिया। हाणे उहे नौजवान ॿार बि तव्हांखे ॾिसी जुड़नि था, इहा थी ॿी भली ॻाल्हि। अच्छा, हाणे ॿी अहम ॻाल्हि कहिड़ी आहे
ॿी अहम ॻाल्हि इहा आहे त हीअ जेके घर आहिनि जिते पाण राति ॻाल्हायो पिए, अदा ही घर ॾेखारियो, हीअ जेके घर आहिनि इन्हनि घरनि जे ॿाहिरि 4-4 5-5 गाॾियूं आहिनि, ठीकु आहे, पर इन घर में माण्हू हिकिड़ो या ॿ आहिनि, जेका राति अलीगुल चयो त इन घर में ॿार वॾो थी वियो, उहो छॾे हले वियो 17-18 सालनि खां पोइ, ज़ाल ऐं मुड़ुस जेकॾहिं गॾु आहिनि त ठीकु, या डिवोर्स थी वई या सेपरेशन थी वई, माउ पीउ हिननि सां गॾु रहनि कोन, उहे ओल्ड ऐं सीनियर सिटीज़न्स होम्स में रहनि था, पोइ ही घरनि में अकेला आहिनि ऐं पंहिंजो कमकार कनि था, गाॾियूं वाॾियूं बीठियूं अथनि, ऐं ख़ामोशी, तव्हां ॻाल्हि पाण राति कई, ख़ामोशी न करे आहे जो ॻाल्हाइण वारो माण्हू कोन्हे, माण्हू अकेलो वेठो आहे टीवी पियो ॾिसे। पाण वटि सिंध में या पाकिस्तान में इहा शइ ख़राब बि सम्झी थी वञे त इलाही ॻाल्हायूं था, पर ॻाल्हाइण वारो माण्हू हुअणु ज़रूरी। ॻाल्हियूं पेट वरनि में, लतीफ़ साईं चयो आहे, ॻाल्हियूं पेट वरनि में वधी वण थियूं, परसी मूं न कयूं जो गोशे पिरी न गॾिया, त गोशे में पिरी हिननि सां गॾु आहे कोन, ही अकेला आहिनि। गोशे में पिरी तॾहिं गॾिबा जॾहिं तव्हांजा वॾा राज भाग हूंदा, घर में अमा रहंदी हूंदी, बाबा रहंदो हूंदो। हाणे आउं हींअर पंहिंजे घर में निकिरंदो आहियां न, मुंहिंजे घर में 5-7 कमरा आहिनि, पोइ मथे हिकिड़ो कमिरो ख़ाली आहे, हेठि बि हिकिड़ो रूम आहे इज़ाफ़ी, ऐं भाती असीं आहियूं पर उनजे बावजूदि कमरा पिया आहिनि। पोइ आउं चवंदो आहियां त हीअं ॾाकण त ला, हितां अमा पटाण जूं टिकियूं या तूरियूं खणी निकिरे, अयाज़ तूरियूं खा, हिते बाबा वेठो हुजे, सॾु करे अयाज़ बाबा ही खोले ॾे मूंखे पीपल्स डेली जो पेज, त प्रावधा पढ़ां या अख़बार पढ़ां। हाणे उहो बाबा अमा आहिनि ई कोन, ऐं हिननि वीचारनि वटि त बाबा अमा 17-18 सालनि खां कोन्हनि, पाण खे बाबा अमा 55-60 में छॾीनि था, हिननि खे नंढे हूंदे खां छॾे ॾियनि। तंहिंजे करे इहा हिते माण्हू थोरो हालो, थोरो खोखलो आहे, ॿियनि शयुनि में पाण खां जाम बहितर आहिनि, जाम ईमानदार पाण खां वधीक आहिनि, सच वधीक था ॻाल्हाइनि, ॿियनि जो ख़्यालु सिहत बहत उहो वधीक था कनि, उहो सॼो माण्हुनि सां तमामु कंसर्न आहिनि, जानवरनि जो ख़्यालु था कनि, वणनि जो सावक ॾिसो, पाण वटि रुगो कटींदा अचो, पाण वटि वण कटियो, छा लाइ वण जेको कटे पियो न, सोराब जेको सिंध में वण पियो कटे उहो कातिल आहे, जेको वण कटे थो वढे थो, काठी उनजी टके जे इस्तेमाल लाइ वण खे वढे थो, उन सम्झो त सिंध जे छातीअ ते छुरो हणियो, छुरो हणी सिंध खे ज़ख़्मी कयईं। वण त पोखणु खपनि, हीउ ॾिसो रुगो वण, रुगो सावक, रुगो मज़ा लॻा पिया आहिनि। हाणे तव्हीं ॿई ॿुधायो मूंखे, तव्हीं ॿुधायो त तव्हांखे अमेरिका जूं ऐं इंग्लैंड जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं वणियूं? हितों जी जेकी मूंखे सर ॻाल्हि जेकी वणे थी न, सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे ही माण्हू सवेर उथनि था ऐं सवेर सुम्हनि था, महिनत कनि था, इन लाइ हिननि तरक़ी कई आहे। हिननि ईअं तरक़ी न कई आहे जो ही सॼो ॾींहुं निंड पिया हुजनि, असांजो माण्हू वांदो आहे। सर मां यकीन थो कयां, यकीन सां ॿुधायांव थी, इहा ॻाल्हि मूं व्लॉग बि ठाहियो हुयो, मूंखे ॾाढी कूड़नी हुई, सवेरे मूंखे शूटिंग ते वञिणो, मां लाहे कोन सघियुसि, मुंहिंजो जेको रेज़र हुओ ख़राबु थी वियो, मां चयो कंहिं हजम खां ठारायां वञी, 11 बजे ताईं हजम न खुलियो, 10:30 बजे मां 9 बजे खां वठी रुलंदो रहियुसि, 10:30 बजे जेको आहे सो हिकिड़ो ॾिठुमि त दरवाज़े ते मरा बीठो आहे, पर उहो बीठो रहियो, हेॾे होॾे ॾिसी आख़िर दर खोले हिते 11 थी विया, मां वञी मोटरसाइकिल बीहारी, हिन खोलियो जीअं शटर मथे, त मां चयो यार जल्दी कर मूंखे वञिणो आहे, मां पूरो रुलियो आहे, मूंखे वॾो ॾुखु थिए थो इन ॻाल्हि जो त तव्हां लेट एतिरो खोलियो आहे दुकानु, जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं इहे 6 बजे 5 बजे खुली वेंदा हुआ दुकानु, कंहिंखे ऑफिस वञिणो आहे, कंहिंखे छा करिणो आहे, शेव करणी आहे, चवंदा हाणे एतिरो जल्दी आया, मां नाश्तो कयां पोइ तव्हांजी ॾाढी ठाहियां। पोइ मां हुनखे चयो, मां चयो DC बि असांजो 9 बजे ऑफिस पुॼी वियो हूंदो, तूं मिसकिन ग़रीब माण्हू आहे, ग़रीब जा ॿार, हिमत कर। पोइ इहा बेबरकती जेकी आहे न, मूंखे उते वॾी नज़र, देरि सां उथणु असां वटि, ऐं पोइ राति जो देरि ताईं जागणु, इहा असांखे वॾी नाकामी ते वठी थी वञे पई। अहम ॻाल्हि आहे। ऐं हिते जेके माण्हू आहिनि सवेर सुम्हनि था, ॾिसो असांखे डायरी साहब ॿुधायो न त 10 बजे सुम्ही पवंदा आहिनि, सुनसान थी वेंदो इलाइक़ो, बाक़ी क्लबूं खुलियल आहिनि, जेके माण्हू आयल आहिनि विज़िटर, उहे पंहिंजो विज़िट पिया कनि, क्लब ते वञनि पिया या होटलिंग कनि पिया, बाक़ी हितों जो माण्हू जागियल न हूंदो आहे राति जो। सराब हाणे त सवाल हीअ थो थिए त ही 11 बजे हजाम जी दुकान ते वियो छो सुबुह जो? हा, छो शूट ते वञणो आहे न, न पर 8 बजे छो कोन वियो हजाम जी दुकान ते? 8 बजे अञा ई न हिन जो रेज़र ख़राब हो, राति जो वठी छो कोन रखी? वो अचानक ख़बर पियसि, अचानक इन आसिरे ते हुयो रेज़र मूं वटि आहे, सुबुह जो मुॾो थी वियो आहे त अच्छा हाणी माना 6 महीननि खां हिन उन सां ॾाढी लाथी हुई, उन खां पोइ हिन हाणे इहे 12 रेज़र वठी रखी छॾिया आहिनि स्पेयर में। इन खां पोइ ऐं मूं जेको साईं ॾिठो आहे, एनालाइज़ कयां, जेको UK जी तव्हां ॻाल्हि ॿुधाई, USA जी, हितां जा माण्हू जेके आहिनि, पोइ असांजा माण्हू हुजनि या हितां जा जेके रहा, उनजी वॾी ॻाल्हि इहा आहे, हिकु त इहा पंहिंजे कम सां कमु था रखनि, इहा ज़बरदस्त।
ॿिए जी जाती पाए नथा कनि। फलाणे जी छोकिरी हितां निकिती हा। फलाणे जो छोकिरो जेको सो पंहिंजे भाउ सां विड़ियो न न फलाणो हीअं आहे सिर खाई विया आहिनि ॿियनि जे कमनि में इहा चंडड़। हालत आहे, रुगो तयार थी लहंदा आहियूं हेठि गाॾीअ में, अञा वेठा न आहियूं, पाड़े वारो पुछंदो आहे ॾे ख़बर काॾे तयारी आहे, त तुंहिंजो कहिड़ो कमु यार। हा, ख़ुदा जी का मार या पवंदी। असां जूं मायूं जीअं असदुल्ला खोड़ो चवंदो हा। आहे, सब्जी वारो पाड़े में छल न अचे, हा। दर खां बीह करे चवंदसि कल्ह न आहे, तुंहिंजो कहिड़ो कमु, कल्ह न आहे। सो हर माण्हू, ऐं ॿियो पंहिंजो कमु पाण थो करे, माण्हू हर माण्हू पंहिंजो कमु पाण पंहिंजो कमु पाण थो करे। ऐं इहो ॾिसो, सभु गैरेजूं खुली पियो न, उते पुरसा खणो पाण था गाॾियूं गाॾी पाण था धोइनि बीठा, पंहिंजी जेका थींदी आहे मालीअ जो कमु जेको चऊं असां ॿियनि खां कराईंदा आहियूं हुते, असां माली वटि ॻोल्हींदा अथऊं, छो भाउ असां पंहिंजो वटि- कमु पाण था कनि बीठा। असां वटि माण्हू जेको 2 लख जी हिकु वसियत हूंदी न, उहो सोचींदो त 2 मूंखे गार्ड रखणा आहिनि। हाणे हा असांजो सिंगर हूंदो अला जनरल नसीब करे साईं सलेमान शाह, उन वेस्पा ते मोटरसाइकिल वेस्पा ते ड्राइवर उहो रखियो, न हलाइण ईंदी असां पाण न हलाईंदो हुन ड्राइवर रखियो, हा। वो पीटी ते अञा ताईं तारीख़ मशहूर आहे या त ड्राइवर रखियो, वेस्पा ते ड्राइवर जे माण्हू क़ौम खे हुजे। उहो सबबु ख़बर छा आहे? सबबु इहो आहे जो सिंधी बज़ाहिर त चवनि था त वॾेरा तबाह करे विया, जागीरदार लुटे विया, सरदार लुटे विया, सिंधी हर कंहिंजी ख़्वाहिश दिलि में कंहिं कुंड में आहे आउं बि नंढड़ो वॾेरो थियो, मुंहिंजी बि गाॾी गार्ड आउं हलां, ऐं वरी स्लो मोशन में वीडियो ठाहींदा उन MNA MP जे इहो MNA MPA सेनेटर नाज़िम जंहिंजी तूं वीडियो पियो रखी, इहो तुंहिंजो तक जा पैसा खाई वियो, तुंहिंजी UC जा पैसा खाई वियो, तुंहिंजा रोड, तुंहिंजो बेसिक हेल्थ यूनिट, तुंहिंजी तालीम, तुंहिंजे स्कूल, तुंहिंजी नौकिरी, पघार, रोज़गार, गटरनि जा पैसा खाई वियो। उनजो वरी उहो MNA अचे पियो स्लो मोशन में, साईं वाह जवान जो पुटु सरदार, ख़ुदा जी मार पवंदनि जेके कतरनि जा पैसा खाई हले ईमान। हाणे उहे वरी जॾहिं वॾेरो हीअं अचे पियो न स्लो मोशन में, असांजो सरदार असांजो वॾेरो अचे पियो, हाणे उहो सिंधी चए थो आउं बि स्लो मोशन में ईअं हलां ऐं वॾेरो सरदार लॻां, गार्ड हुजनि मूंसां, ऐं आउं हीअं दबदबे सां अची गाॾी में लहां, पोइ वरी ॿियो हीअं बाबला बाबा साईं ईअं करे बीठो हुजे, पेरनि ते हथ रखे, आउं कुर्सी ते वियां, हू बीह मूंखे कमु चए, दरख़्वास्त ॾे, पोइ वरी आउं चवां छा लाइ आयो ॾे। तंहिंजे करे इहो जेको कल्चर आहे न, इहो हीअ सही चयो आहे त हिते माण्हू पंहिंजे कम सां कमु, बिल्कुलु सुबुह जो सवेल उथणु, कंहिंसां ॿियो को सरोकार तव्हां जेका ॻाल्हि कई त पंहिंजे कम सां सिंसियर हुअणु, बसि पंहिंजो कमु पाण करणु, ॿिए जे मामले में टंग न हणणु। न इहा वॾी ॻाल्हि ॾिठी मां हितां जे माण्हुनि में। भला तव्हां ॿिन्ही खां रिसर्च कई आहे त हिते माण्हू इश्क करण महिल कहिड़ियूं ॻाल्हियूं शयूं था ॻोल्हिनि? जेकॾहिं कंहिं छोकिरीअ खे छोकिरो पसंदि आहे या कंहिं छोकिरे खे का छोकिरी पसंदि आहे त हू हुन में छा चाहे थो? इंसानियत साईं, उनजी इंसानियत, हुन पैसे जी परवाह न आहे हिते छोकिरी खे, इंसानियत मतिलबु उन चेहरे खे मुस्कुराहट हुजे, अच्छा मुस्कुराहट हुजे चेहरे में, हा ख़ूबसूरती हुजे, ख़ूबसूरती हुजे, उन मुस्कुराहट हुजे, मिजाज मिले, तमीज़ वारो हुजे, इहो न ॾिसंदा गोरो आहे कारो आहे या इहो न ॾिसंदा त हिनखे टेटू ठहियल आहे न ठहियल। हा इहो न बिल्कुलु। असां वटि वरी माण्हू टेटू ते घणो ध्यानु था ॾियनि, हिन यार जिस्म ते टेटू ठहियल आहे, अच्छा टेटू इंटरनेशनल शख्सियत आहे का, ईअं हूंदो आहे असां वटि, माना टेटू ते वधीक अहमियत आहे। टेटू ते वधीक आहे, माना कंहिं छोकिरीअ ते अगरि टेटू ठहियल आहे त हल वाह इहो त इंटरनेशनल आहे, अरे छो बाबा ठाराए सघंदी हुन बि का ॻाल्हि ई न आहे। ई टेटू तव्हांजे मग़ज़ ते छो सवार थी वियो आहे? उहो इनजे करे हिते तक़रीबन असां हर माण्हू खे ॾिसो आहे टेटू हुनखे आहे या हिते ॻिचीअ ते या ॿांह ते या पुठीअ ते या कुल्हे ते ठहियल आहे, चेल ते चयमि न, अच्छा पुठीअ ते बि हूंदी आहे न हेॾो भला। अच्छा ॿी ॻाल्हि त हिननि तव्हां ॿिन्ही जा ॻाल्हि कई, मुंहिंजे ख़्याल में त इहो पसंदि कनि थियूं छोकिरियूं ऐं छोकिरा शादी लाइ त जीअं अलीगुल चयो त उहो माण्हू मिज़ाजनि वणे, उन्हनि खे ॻाल्हियूं केॾियूं मज़ेदार, कचहरी में कीअं आहे, माना शिकिल सूरत रोज़गार, माण्हू दिलचस्प आहे या पैसा हुजनि। हू ॾिठी त फिल्म 3 इडियट्स, उन में हिकिड़ो मंगणी थींदी आहे हीरोइन जी कंहिंसां, उहो चवंदो आहे त ही मूं तोखे तोहफ़ो फोन ॾिनो, हेतिरो महांगो तो विञाए छॾियो, मूं कंहिं में तोखे वाच ॾिनी हेतिरी महांगी हुई। हाणे उहो माण्हू पैसे वारो हो, शिकिल में बि सुठो, पर बोर हो, मज़ेदार कोन हो, रेट पियो ॿुधाए। उनजे भेट में जेको मेन कैरेक्टर हो आमिर खान, उहो ग़रीब हो पर उहो मज़ेदार हो, ॻाल्हियूं दिलचस्प हुअसि, दिलि जो सुठो माण्हू हो, दिमाग़ जो। तॾहिं करे हिते माण्हू इहो था पसंदि कनि त हीउ माण्हू एंटरटेनिंग केतिरो आहे, ऐं ॿियो नशे बशे में त कोन्हे, ऐं टियों त पंहिंजे कैरियर सां जुड़ियल आहे या कोन्हे, ऐं ॿियो त मूंखे केतिरो भाए थो, ऐं ॿियो लॉयल केतिरो आहे। अच्छा पाण सम्झूं था त अंग्रेज़ वंग्रेज़ जेके आहिनि या यूरोपियन, इहे धोखा कनि था, 100 इश्क कनि था, ईअं न आहे। ॻाल्हि हीअं आहे त ही जेॾी महिल हिकिड़े माण्हूअ सां इश्क में आहिनि, ओॾी महिल हुन सां मुकमिल वफ़ादार आहिनि। पाण इहो था सम्झूं त ही रोज़ पार्टनर पिया मटाइनि, ईअं न आहे। पाण वटि हिकिड़े इश्क हूंदे माण्हू ॿिया इश्क था कनि,
उहो इश्क हले पियो, उनजे हूंदे 10 ॿिया इश्क आहिनि। हिते जेसि ताईं की हिकिड़े माण्हू सां प्यार मोहबत इश्क रिलेशनशिप आहे तेसि उन सां वफ़ा आहे, पोइ उन खां अलॻि थी विया पोइ बि रिश्तो जोड़ी। पोइ ये ॿुधायो। सही बस छा असां वटि सवेर तव्हां ॻाल्हि ॿुधाई त माण्हू वटि रीवो न आहे न, अगरि कंहिं वटि हा। पोइ इफेक्स खे कटराए बि रीवो थो ठाराए कीअं? इफेक्स कार खे असां ॾिठोसीं रीवो ठाराए ते उनखे रिकंडीशन कराए उनखे नंढड़ी ऐं उनखे शेप उहो ॾेई हा। पोइ 2 माण्हू हर पोयां विहारे छॾियईं गार्ड। अरे वाह, मां त इफेक्स आहे नंढी रीवो काॾां आई हा। चए शौक़ु हुयो मूंखे त मां बि वॾेरनि वांगुरु ईअं घुमां, वॾेरो थियण जो वॾेरो थियण घुरिजे। हाणे वॾेरा असां वटि जेके उहे आहिनि जिन लोहीअ जी लॼ न रखी आहे उन ते उहे टिक टाक ठाहींदा, उहो गाॾीअ मां लहे थो वॾीअ मां मथां गानो थो हले, ओ तुंहिंजी लोहीअ जी लॼ रखबी, मां ॾिसी हैरान थी वियुमि, अरे त लखी न आहे लोहीअ जी लॼ, हा। हिन त इहो गानो कीअं हा। आहे? ईअं ई गाना उन्हनि ते हणनि था। हाणे ॾिसल वाठल न सलाम था पोइ बि थिए थी सभु। ऐं हू बीठो, हा, हू बीठो त हिननि खे अलाए हेॾां वञिणो आहे अलाए हेॾां मोड़ो अथनि, जॻह ॾियनि था तंहिंजे करे पाण खे ॾिनई स्पेस, हिक ॿिए खे रस्तो था ॾियनि। पाण खे टाइम ॾिनई। असां वटि इहा हालत आहे, अदा। ॿाहिरि अगरि बल्ब था हणूं त रस्ते वारनि खे अचण वञण में तकलीफ़ न थिए, उहो भञी था वञनि माण्हू। हाणे अली गुल खां हिकिड़ो पुछूं था सवाल जी त जेके ॿुधाइण चाहीं त ॿुधाइजी, न ॿुधाइण चाहीं उर्दू मीडिया में जेके को एक्टर्स आहिनि जी जी ऐं जेके सिंधी मीडिया में को एक्टर्स आहिनि, उनजे भेट में उर्दू मीडिया में जेके को एक्टर्स आहिनि उन्हनि जो साॻे सेट ते या साॻे ड्रामे ते उन्हनि जो हिक ॿिए सां रवैयो दोस्ती वारो आहे, ला तलकी वारो आहे, पंहिंजे कम सां कमु रखणु, कचहरी वारो आहे, खिल भोग वारो आहे, मज़ाक वारो आहे, छा आहे? सर मां त जॾहिं खां हाणे जेको इन थियो आहियां हिन में मीडिया में उर्दू मीडिया में, त उते जेके जिते मेन एक्टर आहिनि को एक्टर खे बि उते रखियो वेंदो आहे, उन्हनि सां गॾु ई हिकु ई रूम हूंदो आहे जेको AC रूम उनखे जेको आहे ॾिनो वेंदो आहे, उन में सभु मेकअप बि साइड में थींदो आहे, उन्हनि जो खाधो पीतो, उन जो टेबल साॻियो लॻे थो। पोइ उन में के मेन एक्टर में फरमाइश कंदा त मां हीअ शइ न खाईंदा, परहेज़ बि कनि था घणा जे डाइट ते आहिनि त उनजे लाइ ॿी शइ ईंदी आहे, न त स्पेशली सभिनी जे लाइ मानी साॻी हूंदी आहे जंहिंमें डायरेक्टर बाक़ी उनजो को क्रू आहे जेको टेक्निकल उहो अलॻि उन्हनि जी अलॻि टेबल लॻंदी आहे, बाक़ी अदाकार जेके आहिनि उन्हनि जी अलॻि लॻंदी आहे। हा, हिन में वरी सफ़ा जेके माइनर आहिनि उन में वरी घणी तादाद हूंदी आहे माइनरनि जी। को एक्टर मीन्स माना उहे पंहिंजो जेके असांजा जेके हिकु त मेन आहिनि उन खां ॿियो जेको आहे सो सपोर्टिंग एक्टर जेके आहिनि कैरेक्टर एक्टर्स हा, पोइ उहे उन्हनि जी गॾु लॻंदी आहे। पोइ जेके सवा माइनर आहिनि उन में वरी घणी तादाद हूंदी आहे उन्हनि जी न, उन्हनि जे लाइ वरी अलॻि लॻंदो आहे, माना 3 हिसनि ते मानी लॻंदी आहे। ऐं बाक़ी इज़त सभ जी साॻी हूंदी आहे, छो डायरेक्टर ऐं राइटर खे हर जुमिलो पंहिंजो प्यारो हूंदो आहे। डायरेक्टर इन मुंहिंजो जेको माइनर आयो आहे इहो जो गुज़री वञे त हलण वेलो जे माण्हू चवंदा वाह जो गुज़री वियो। सही आहे। उर्दू अदाकाराऊं जेके आहिनि उन्हनि खे टैटू आहिनि लॻल न? ॾिसो त असां उन्हनि खे ड्रेसिंग तब्दील कंदे कोन ॾिठो आहे, न ड्रेसिंग न मतिलबु कंहिंखे कारे जा सवाल ई कारा यार। गले ते कंहिंखे लॻल हूंदा आहिनि, न मां अगरि भूरो बि हुजां कहिड़ो संग ॾियो आहे तव्हां मूंखे, हा। हिन जो सिर्फ़ु इहो ई आहे हे कारो आहे, कलर जो कारो आहे, ॿी का कॉमेडी आहे ई कोन। सवाल ई कारा। टैटू ज़रूरी थोड़ी आहे जिस्म तव्हां उन्हनि जा ॾिसो, बाह ते बि हूंदो आहे, हथ ते बि हूंदो आहे, गिचीअ ते बि हूंदो आहे। अच्छा स्वराब तोखां सवाल आहे दादा जी साईं। त तूं लंडन हुए ऐं हाणे तूं विच में अमेरिका में आहीं, तोखे बर्तानिया ऐं अमेरिका में कहिड़ो फ़र्क़ु थो लॻे? बर्तानिया अमेरिका में साईं इहो फ़र्क़ु लॻो मूंखे, बर्तानिया में पंहिंजाइप जो अहसासु लॻो हा। मूंखे, छो जो असां ग़ुलाम रहिया आहियूं न उन्हनि जा। हा। ब्रिटिश जी हुकूमत हूंदी हुई असां वटि, हा। ऐं मुंहिंजे ख़्याल में बर्तानिया तोखे पंहिंजी लॻी? 300 साल हुकूमत कई उन्हनि मुंहिंजे यार ख़्याल में, कमाल जी 300 ॻाल्हि साल। कई। मूंखे लंडन ॾाढो पंहिंजो लॻंदो आहे। हा, उते पंहिंजा इन करे हिकु त राइट हैंड ड्राइविंग आहे उते, हा। ॿियो उहे असांखे पंहिंजा पिया लॻनि, ॿियो छोकी त असां उन्हनि जा ट्रांसपोर्ट सिस्टम ट्रांसपोर्ट सिस्टम ज़बरदस्त, यानी लंडन सिटी जे हेठां 2 अलाए 3 रेलवे स्टेशन हुयूं अंडरग्राउंड, 3 न 7 में तदाद में मां यार 7 हैरान 8 त लाइनूं आहिनि। हा न साईं, मां हैरान थियो। ट्यूब जूं। हा। ऐं ट्यूब जेके उते हलनि पियूं, कुझु असां उते वरी मेट्रो ट्रेन अहिड़ी ॾिठी जंहिंमें ड्राइवर ई न हुयो। हा। ऐं असां वटि ॾिसो था उते बि उहो ई सिस्टम ॾेई आया आहिनि रेलवे जो, ड्राइवर हूंदे हूंदे 2-3 दफ़ा रेल कचे में लही वेंदी आहे। हा, पोइ धका ॾेई कढंदा आहिनि। हा, हिकु दफ़ो हिकिड़े हमरा खां पुछियऊं, हा। असां ट्रेन में ई वेठा हुआसीं, ट्रेन हलंदे हलंदे कचे में लही वई। हा। असां सभु परेशान थी वरी हे छा थी वियो, पोइ ट्रैक्टर आया, ट्रालियूं आयूं, छिकियूं, कचे में लही वई, वरी ट्रेन वरी पटड़ी ते अची वई। मां आख़िर हिकु जगह स्टेशन ते पहुता, वञी लही करे पुछऊं ड्राइवर खां, मां यार ये क्या बात है, आपने ट्रेन चलाते चलाते कचे में क्यों उतार दी? जो यार बड़ी बात है, आपको पता नहीं है? नहीं, ये सामने पटरी पे एक आदमी ऐसे करके खड़ा हुआ था। मां यार फिर उसको उड़ा देते आप? जो उसको उड़ा करने वाला था, जैसे ही करीब पहुंचा ना वो खेतों में उतर गया, मैं भी पीछे चला गया। मैं भी उसके पीछे चला, उसको उड़ा के फिर बाद में पट्टी पे चढ़ा। हल। अच्छा हाणे स्वराब जी जेके तई 4-5 अदाकार आहियो जेके लीड पिया कयो, तव्हां ॿ ॼणा ऐं ॿिया मसलन कादरी आहे या हैदर या पहोड़ पंहिंजो गामो या ॿिया ज़ाकिर या ॿिया या पंहिंजो खोसो असगर, इन्हनि मां सभिनी खां पहिरीं चिड़ी केरु पवंदो आहे कंहिं ॻाल्हि तां?
चिड़ी माना संगत में जॾहिं मश्करी खिल भोग कयो गामू चिड़ी वेंदो आहे हाँ उहो ऑफ दी कैमरा ऑन दी कैमरा साॻियो ई हूंदो आहे हाँ तव्हांखे ऑन दी कैमरा बि साॻियो ई मिलंदो ऑफ दी कैमरा बि हाँ ऐं चिड़ी उहो इन करे जल्दी वेंदो आहे जो उनजी तबियत में इहो शामिल आहे हाँ कल्ह मूंखे इहो सवाल इन करे पुछियमि जो कल्ह पाण ते ॻाल्हायो पिए त हिकिड़ा दोस्त आया जंहिंखे तव्हांखे मिलण उन्हनि चयो त हेॾां हलूं पोइ वरी ॿियनि दोस्तनि चयो त असांखे टाइम ॾियो जीअं उहो चवंदा न अफ़गानिस्तान में चवंदा आहिनि कंहिंजी मानी खाओ पोइ उन कबीले जी मानी छॾे वरी ॿिए ॾींहुं खाइणो थो पहिरीं कबीलो ईंदो उन महिमान खे मारींदो हुनखे मारींदो मुंहिंजी मानी छॾे होॾां छो त पोइ वरी तव्हांजी पुछा हुई त बाबा हीअ केॾां विया मानी खाइण केॾां निकिरी आहे त पोइ वरी तव्हां खां पुछो त तव्हां लाइट पे वरितो त मुंहिंजो गामू तव्हांजो गामू चिड़ी पिया उहो चया अदाब ते आया आहियूं त पोइ असां हलूं था उनखे वरी असां हलूं था उनखे चढ़ाइण में मज़ो बि ईंदो आहे असांखे हा जल्दी चिड़ी बि पवंदो आहे वरी जल्दी ठही बि वेंदो आहे उते ई हा वरी उते खिलणु शुरू थी वेंदो आहे वरी ईअं खिलंदो आहे उहो ॿुटिजी वेंदो आहे खिल में सफ़ा भई यार हर बि खिलंदो आहे ईअं बि खिलंदो मूं कल्ह तव्हां ॿिन्ही जे पुटनि सां ॻाल्हायो जी जी ऐं मूंखे तव्हां ॿिन्ही जे पुटनि ॾाढो मुतासिर कयो माना त हूअं घणो करे थिए थो त मुंहिंजे पुट सां मुलाक़ात बि मुलाक़ात थी मूंसां सचल में रैली में हलियो आया न सां सचल में मूंसां कैनालनि जे ख़िलाफ़ु रैली में पंधु बि कई जी जी तव्हां ॿई मूंखे वणंदा बि इन करे जो पंहिंजे क़ौमी इशूज़ खे खणो था त तव्हांजे पुटनि हाणे अलीगुल जे पुटु साइबर सिक्योरिटी में पढ़े पियो हा वॾो पुटु ऐं डिफेंस जी क्लिफ्टन जी हिकिड़ी सुठी यूनिवर्सिटी पढ़े पियो तव्हांजो पुटु हाणे ॿाहिरि निकिरण जी तयारी में आहे जी जी ऐं उहो बि महिनत पियो करे ऐं अंग्रेज़ी ॾांहुं ध्यानु अथनि बिल्कुलु पढ़ाई ॾांहुं बि अथनि ॿाहिरि बि निकिरणु चाहिनि था महिनत बि कनि पिया इहे तव्हांजा बच्चा जेके आहिनि इन्हनि खे जे ताईं वधीक उत्साह ईंदो अंग्रेज़ी खे आइल्स खे टॉफिल खे वधीक ध्यानु ॾियाराईंदो ऐं उन्हनि खे मौक़िया ॾींदो त इहे अॻिते निकिरंदा ऐं पंहिंजे सॼे घर जा नुमाइंदा थींदा हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि त इन्हनि खे सुठी ॻाल्हि तव्हां इहा कई आहे जो तव्हां उन्हनि खे ईअं कोन चयो आहे जीअं सिंधी आम माइट थो चए ब्यूरोक्रेट्स जो ॿार बाबा सियासत खां परे रहो बाबा पंहिंजो छा वञे तव्हां उन्हनि खे चयो आहे त पंहिंजे वतन ऐं क़ौम सां जुड़ियल हुजो तंहिंजे करे उहे पंहिंजे रेलियुनि में पंधनि में पंहिंजे वतन ऐं क़ौम लाइ हलनि था बिल्कुलु बेशक बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे त मुंहिंजे ख़्याल में साईं वाक बि घणी थी वई आहे वॾी ऐं ॻाल्हि ॿोल बि वॾी थी वई आहे माण्हू हर बोर बि न थिए हिकिड़े बेदे ते एतिरो ई वाक करे सघियो थो इन करे अॼु तव्हां खां इजाज़त वठूं था वरी ईंदड़ सेशन ताईं असांखे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़